आईन ऐं कानून जी ॻाल्हि कंदड़ ते दहशतगर्दी जा केस आहिनि। ॿियनि खे चोर कोठींदड़ 190 मिलियन पाउंड जो धाड़ो हयो। नून लीग अॻवाननि जूं लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। मरियम औरंगज़ेब चयो आहे त हिननि 60 अरब रुपयनि जो धाड़ो हयो ऐं पुछनि था त मुल्की मईशत कीअं तबाह ऐं बिजली छो महांगी थी। असां ते ही दहशतगर्दीअ जा केस ठाहींदा रहिया ऐं पाण 9 मई ते रियासत ते हमलो कयो। जावेद लतीफ़ चयो आहे त मुल्क में अॼु ॿिटो मयार आहे। आईन ऐं कानून जी ॻाल्हि कंदड़नि ते दहशतगर्दी जा केस आहिनि। अमेरिका ग़ज़ा में जगमदी वारो ठहराव बीठो करे छॾियो। गॾियल क़ौम जे सलामती काउंसिल जो ख़ासि इजलास 13 मेंबरनि ठहराव जग में वोट ॾिनो। अमेरिका जे मुखालिफ़त बरतानिया वोटिंग दौरान ख़ैर हासिल रहियो। ठहराव गॾियल अरब इमारात पेश कयो। सलामती काउंसिल जो ठहराव में फौरी जगमदीअ जो मुतालबो कयो वियो हो। अमेरिका गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जी अहमियत खे ख़त्म करे छॾियो। फ़लस्तीनी वज़ीर आज़म मोहम्मद शती जो जंग बंदी ठहराव वीटो करण ते अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु हो त अमेरिका इसराइल खे फ़लस्तीनियुनि जे क़त्लेआम जो इख़्तियार ॾेई छॾियो। सच, इंसाफ़, आज़ादी ऐं इंसानी हक़नि जी खुलियल नमूने भञगड़ी थी आहे। हैदराबाद जी राजपूताना अस्पताल वेझो ट्रोलर जो रिक्शा खे टक्कर, हिकु ॼणो फोती जी 40 वरियनि जे फ़हीम जे नाले सां सुञाणप। ऐं ॾहरकी में बाईपास ते स्कूल जी वैन कल्टी, 15 खां वधीक ॿार ज़ख़्मी। सूफ़ी रहमतुल्लाह ऐं नओं कोट खां प्राइवेट स्कूल जी वैन ॿारहं खणी वञी रही हुई त कल्टी थी पई। शहरी ॿारनि खे तकड़ी तिबी इमदाद लाइ मोटरसाइकिलुनि ऐं रिक्शाउनि ते खणाए अस्पताल पहुचायो।